जलाल, तव्हां जेको बि कुझु कयो आहे न, उहो तमामु घणो ग़लति कयो आहे। तव्हांखे ईअं करणु न खपे। हा, इन में भला मासी गुलज़ार जी धीअ जो कहिड़ो ॾोह जलाल? जी बाबा। मूंखे फोन। जी बाबा। तोखे शर्म न आयो? इहो कुद्धो कमु कदे जलाल? हाँ बाबा साईं, तहां मुझो हमेशा खजियल हथ पोइते मोटायो आहे, पर हाणे ॾिसजो त सरबत कीअं साम्हूं थो अचे। मूंखे हुन खां पंहिंजो हिसाब वठणो आहे। गुलज़ार बेगम पाण परेशान आहे पंहिंजे पुट जे गुम हुअण जे करे, त किथां ईंदो हुन जो पुट तुंहिंजे साम्हूं? इहो सभु कुझु ड्रामो आहे बाबा साईं। असांजी इज़त ते वार करे वो वञी के बिर में लिकी पियो आहे। पर हे तरीक़ो त न आहे न हुन खां बदिलो वठण जो। छोकिरीअ खे वापसि वठी आ। न बाबा साईं, कॾहिं बि न। हाणे त बसि ख़ैर हितां जी पुलिस त तुंहिंजे ख़िलाफ़ FIR न कटी हुई, ऐं जेके हिते ॿ टे नुमाइंदा आहिनि अख़बारी, फ़िलहाल त मूं उन्हनि खे रोके रखियो आहे। पर केसिताईं हिकंदी यादाल, केसिताईं हिकंदी? छो बाबा साईं, छो? आख़िर छो था लिकायो तव्हां इहा ॻाल्हि? जॾहिं असांजी इज़त ते वार थियो हो त छा उहा ॻाल्हि लिकी हुई? हलो जवान, हलो। अम्मा, फरज़ाना जो रिश्तो जॾहिं बि कंहिंसां करायो न, उन खां हिकु भेरो हुनजी मर्ज़ी ज़रूरु पुछो। ऐं ॿियो इहो त कॾहिं बि मोहताज बणिजी, मजबूर बणिजी कंहिंजे दर ते न वञिजो। ऐं टियों, सभिनि खां वधीक ज़रूरी, पंहिंजो वधि में वधि ख़्यालु रखिजो। सरमत, छा थियो आहे? तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी? ईअं थो लॻे शी तूं मूंखे पारतो थो करी। सची ॿुधाए, तूं किथे मूंखे छॾे त कोन थो वञी? न अम्मा, इहो कीअं थो थी सघे? मां पंहिंजी माउ खे कीअं थो छॾे सघां? अहिड़ी का ॻाल्हि न आहे। तूं ॻाल्हियूं पियो करी, इन्हनि मूंखे ॾाढो दुख ॾिनो आहे। अम्मा, मुंहिंजे लफ़्ज़नि जी वजह सां जेका तव्हांखे तकलीफ़ थी आहे, हुनजो मूंखे अहसासु। माफ़ करे छॾियो मूंखे, मां पंहिंजा लफ़्ज़ वापसि थो वठां। सरमत, तूं पंहिंजा लफ़्ज़ भली वापसि वठ। ॾिस, तोखे मुंहिंजो कसम आहे, मुंहिंजो प्यार मूंखां कॾहिं बि न वठिजांइ। मूंखां परे नथी चए। न चओ मां, मिठी आहे मां, ईअं इहो प्यार परे थो करे सघां मां? इन प्यार जे थ्रू ई त मां जन्नत वेंदुसि मां। चाहींदुसि त मुंहिंजो बचड़ो नुक में हुजे, बसि मुंहिंजी आत्मी न अचा। मूंखां परे नथी चा, कॾहिं परे न पई चा।
Ehi, mamma tocca che le parere mi insomma. चाहती हूँ, सब कुछ चाहती हूँ। सर्व कुछ है। जब सत्य को क्या सिंगल लाश बनाई चले वा। जिंदा लाश थी यार। तुम्हारा दिन जियांदी तेज न रही चाहियां थो त तव्हां शौकत खे माफ़ करे छॾियो ऐं केस वापसि वठो। हू साहिबा खे क़त्ल करण खां पोइ मफ़रूर आहे। पहिरियां तव्हां हुनखे अदालत में पेश कयो। असांजा फ़ैसिला अदालत में न पर जरगनि में थींदा आहिनि। वकील साहिबा, उन्हनि फ़ैसिलनि मां कुझु फ़ैसिला ग़लति बि थींदा आहिनि ऐं आउं साहिबा जो खून ईअं रायगान कोन वञणु ॾींदसि। छोकिरीअ जो खून थी सघे थो त उनजो पीउ माफ़ करे छॾे, पर जेकॾहिं तव्हां ताउन कंदो न त असांजे लाइ आसानी थी पवंदी। थी सघे साहिबा जो वालिद इन दबाव में अची खून माफ़ बि करे सघे थो, पर आउं एतिरी आसानी सां शौकत जे जुर्म खे ईअं माफ़ थियणु कोन ॾींदसि। वकील साहिबा, बे औलाद आहियां, हिकिड़ो ई भाउ अथमि जंहिंखे पुटनि जहिड़ो प्यारु ॾींदो आहियां। शौकत खे सज़ा अचे इहो त मां बि थियणु कोन ॾींदुसि। बेशक तव्हां हुनखे बचाइण जी कोशिश कयो, हीउ कानूनी हक़ आहे तव्हांजो। मरियम बीबी खां पुछो, उनजो छा ख़्यालु आहे? मरियम जो बि साॻियो ई जवाबु आहे। इन जो मतिलबु आहे त इन केस जे बदिरां मूंखे मरियम ते बि केस दाख़िल करणो पवंदो। मरियम को तव्हांजो खून नाहे कयो जो तव्हां हुनजे लाइ धमकी था ॾियो। बेशक हुन खून नाहे कयो, पर हुन ते केस अहिड़ो दाख़िल कबो जो खून खां वधीक तकलीफ़ ॾींदुसि। न भुलिजी जाए त हूअ हिकु थियण वारे ॿार जी माउ आहे, ऐं ॿियो त निकाह जो बि सबूत तव्हां वटि कोन्हे को। हाणे तव्हां पाण सोचियो त तव्हां ते कहिड़ो केस ठहंदो। तव्हां हींअर ई कम जे घरां हलिया वञो। तव्हां हाँ मां, तव्हां हिते छो आया आहियो? तुझे करे तुझी कशिश मूंखे हिते छिके आई। मूंसां अहिड़ियूं ॻाल्हियूं करण जी काई बि ज़रूरत न आहे। छो नाराज़ आई छा? नाराज़? तूं हिकु न्याणीअ सां एॾो वॾो ज़ुल्म कंदे मूं ईअं कॾहिं सोचियो बि न हो त तूं ईअं थो करे सघे। ऐं हुनजे भाउ छा कयो असां सां उहो नज़र नथो अचई? फ़र्क़ु आहे जलाल, तुंहिंजी हरकत ऐं हुनजी हरकत में इलाही फ़र्क़ु आहे। हुन तुंहिंजी भेण सां निकाह कयो आहे ऐं हू असांखे ज़लील करे केॾां लिकी वञी वेही रहियो आहे। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, जेकॾहिं हू अञा बि मुंहिंजे साम्हूं न आयो न त मां हुनजे ख़ानदान जो जेको हुशर कंदुसि न सॼो राज ॾिसंदो। कुझु इंसान थियो, प्लीज़ अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कयो तव्हां। फिज़ा, बदिले जी बाहि इंसान खे वैशी बणाए छॾींदी आहे ऐं शायदि मूंसां बि इहो ई थी रहियो आहे। त पोइ तव्हां हलिया वञो, मूंसां ॻाल्हाइण जी बि काई ज़रूरत न आहे। ऐं प्लीज़ मुंहिंजे रूम में ॿीहर न ईंदा कयो, ऐं इहे ॻाल्हियूं त तव्हां मूंसां कयो ई न। ठीकु आहे, पोइ मूंखे पोइ तुंहिंजी अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधण जो को शौक़ु कोन्हे। जलाल, जलाल,
मरियम, बेशक तू ॻोठ सां तालुक़ रखी थी, पर तू कानून बि ॼाणी थी मरियम। अलमास, मूं बि का कानून जी डिग्री त नाहे वरिती। मरियम, तू यूनिवर्सिटी ताईं तालीम हासिल कई आहे, तोखे एतिरी त ख़बर हुजणु घुरिजे त कुझु कागज़ जा टुकड़ा अहम हूंदा आहिनि। पर मूंखे हिन शइ जो अंदाज़ो न हुयो अलमास त हिकु फ़क़ति कागज़ जो टुकड़ो बि एतिरो अहम थी सघे थो। अगरि जे इहो कागज़ जो टुकड़ो निकाहनामो तो वटि हुजे हा न, त तुंहिंजे मथां अॼु एॾा इल्ज़ाम न लॻनि हा। अलमास, असांजे हिन माशरे में कहिड़ी छोकिरी पंहिंजे निकाहनामे जी कॉपी खणी घुमंदी आहे? वाकई तूं सही थी चईं, इहो औरत जो हक़ न आहे। असां कोर्ट जे अहिड़ियुनि ग़लतियुनि जे करे वॾनि मसइलनि जो शिकार न थी वञे। हा, एतिरो वॾो मसइलो त इज़त बि दाव ते लॻी थी वञे। मां वधायो। जी साईं। मज़े तोखे का ख़बर आहे त राति ते जलाल ख़ान आयो हो? हाँ बाबा साईं, हुन मूंखे अचे ॾिठम मां उथारियो। हुन सां गॾु ॿ हमराह हुया, हुननि खे हिते वेहारे इंतज़ार जो चई वियो। भला इहा तोखे ख़बर है? त उहे ॿई माण्हू केरु आहे? मूं उन ॿिन्ही हमराहनि खे सुञातो। भला तोखे कुझु अंदाज़ो आहे त जलाल ख़ान न ॿिन्ही माण्हुनि सां काॾे निकिरी वियो हूंदो? बाबा साईं, मूं सॼी ज़िंदगी हिते गुज़ारी आहे, मूंखे पूरो अंदाज़ो आहे त हू काॾे विया हूंदा। छा सोचे रही आहीं मरियम? अलमास, जेकॾहिं शौकत जे भाउ सच में मूं ते केस कयो त छा थींदो? कुझु कोन थींदो, तूं हौसलो रख। मूं ते तमामु वॾो इल्ज़ाम लॻण वारो आहे। सिर्फ़ु इल्ज़ाम आहे, हक़ीक़त न। अलमास, कीअं साबित कंदमि मां पंहिंजी बेगुनाही? ऐं असीं शौकत जे भाउ खे मुक़दमो दर्ज करण खां कीअं रोकींदासीं? उनजो सिर्फ़ु हिकु ई रस्तो आहे। उहो कहिड़ो रस्तो आहे? इहो ई त शौकत ते कयल केस पाण वापसि वठूं ऐं साहिबा जो खून ज़ाया वञे। न अलमास, बिल्कुलु बि न। तूं वरी बि पाण खे ज़हनी तौर ते तयारु करे छॾ। जेको तुंहिंजे मथां इल्ज़ाम अची रहियो आहे उनखे तोखे मुंहुं ॾियणो पवंदो। पर तमामु वॾो इल्ज़ाम लॻे पियो मूं ते। अगरि जे शौकत जो भाउ तुंहिंजे मथां केस न बि करे, पर असांजो केस कयल हुनजे मथां हलंदो रहंदो। पर हा, मूंखे पक आहे तुंहिंजे मथां उहो इल्ज़ाम हणण जी ज़रूरु कोशिशि कंदा। पर मूंखां इहो बर्दाश्त कोन थींदो त हुन जा छंडा मूं ते पवनि ऐं मुंहिंजे थियण वारे ॿार ते पवनि। हिन मसइले जो को ॿियो हल न आहे छा? असांजो कोई औलाद कोन्हे को रोशन वारा, तोखे त ख़बर आहे। मुंहिंजो हिकिड़ो ई भाउ आहे जेको मूंखे पुट जीअं प्यारो आहे। हाँ साईं, मां ॼाणियां थी। मूंखे ख़बर न हुई त हुनजे हथां एॾो वॾो ॾोह थी वेंदो। हाँ साईं, इहो त अंदाज़ो मूंखे बि न हुयो। असां ॿई इन ख़ुशफ़हमी जो शिकार रहियासीं त हू को अहिड़ो ॾोह कोन कंदो, कोई अहिड़ो क़दम न खणंदो। पर हाणे मां कंहिं बि ख़ुशफ़हमी में रही करे पंहिंजे भाउ खे विञाइण नथो चाहियां। इहो ई सबबु आहे जो हुनजे रूपोश रहण में बि मां हुनजी मदद थो कयां। अवां साहिबा जे पीउ सां ॻाल्हायो आहे? हा, हू कंहिं बि क़ीमत ते पंहिंजे धीउ जो खून माफ़ करण जे लाइ तयारु न आहे। पर साईं, मां त ॿुधो आहे त वॾो लालची क़िस्म जो इंसानु आहे। कुझु पैसनि जी लालच में न हू ॻाल्हि मञी वेंदो। अंदाज़ो त
मुंहिंजो बि इहो ई हुयो, पर हू असांजे अंदाज़नि खां ॾाढो मुख़्तलिफ़ निकितो। तो पोइ छा कोई बि रस्तो नाहे बचियो? आहे, हिकु इंतहाई ॾुखियो रस्तो अञा मौजूदु आहे। ऐं हिन ॾुखे रस्ते ते हलण जे लाइ असांखे हिन ॻोठ खे छॾिणो पवंदो। ही घर, ही माल मिल्कियत, ही ज़मीनूं छा सभु छॾणियूं पवंदियूं? पोइ पोइ असां काॾे वेंदासीं? जेसि ताईं मसइलो हल नथो थिए तेसि ताईं असांखे हितां वञिणो ई पवंदो रचनाराम। पर छो? सिर्फ़ु हिन लाइ त जीअं मुंहिंजो भाउ बची वञे। मां जेको केस हाकिम अली जी धीअ ते दाख़िल करणु थो चाहियां न, उनजो तौ हाकिम अली जे घर खां थींदो असां ताईं पहुची सघे थो। मोहम्मद अयूब, जी बाबा साईं। बाबा हिन रात जो वॻुड़े में ॾाढो मुश्किल रस्ते सां वठी आयो आहे। बाबा साईं, जेकॾहिं सिधे रस्ते सां हलो आहे न, माण्हुनि खे वटि ख़बर पइजी वञे हा, हथ कुझु बि कोन अचे हा। तो जी इहा ॻाल्हि सही आहे, पर मूंखे ॿुधाए त पहुचण में अञा घणी देरि लॻंदी? बाबा साईं, पाण जे रस्ते सां हलूं पिया न, बसि पाण थोरी देरि में हली पहुचंदासीं। चढ़ वारा हो हाणे लॻे थो सफ़ा वेझाती आहे, पाण जे पहुचण वारा हो। सही आहे। भॼी ॾेखार, हाणे ॾिसां तूं कीअं थी भॼी। भॼ न, ॾिसो। बाबा साईं, तव्हां छोकिरीअ खे आज़ादु कर। पर बाबा साईं, रईस जलाल ख़ान मना कयो आहे। चुप! जलाल सक जहिड़े पासे खे हुकम कयोसि छोकिरीअ खे आज़ादु कर। हल! अरे तो ॿुधो कोन? खोलीस। बाबा साईं, जीअं अव्हांजी मर्ज़ी। अचो। मोहम्मद अयूब, जी बाबा साईं। बाबा पहिरीं ॻाल्हि इहा त मूंखे वेॾे ते लाहे हिन नियाणी खे गुलज़ार बेगम जे हवाले कजांइ। ठीकु आहे? ठीकु आहे बाबा साईं। ऐं नंबर ॿी ॻाल्हि जेको मां तोखे सम्झायो आहे, उहा सॼी हक़ीक़त गुलज़ार बेगम खे सम्झाए छॾजांइ। जेको बाबा साईं जो। ठीकु आहे? वियो अचो।
फरजाना पुत्र जी जी बाबा। ॾिस पवार, तूं मूंखे थेरनि जे बराबरि आई। मुंहिंजे पुट जे करे तव्हांजे सॼे ख़ानदान खे तकलीफ़ रसी। इन ॻाल्हि जो मूंखे पिणु ॾाढो दिलि सदमो पहुतो आहे। इन तकलीफ़ जी वबा मां तव्हांजे सॼे ख़ानदान खां माफ़ी जो तिनक खारायो। न बाबा, तव्हां मूंखे पंहिंजे बाबा वांगुरु आहियो, तव्हां माफ़ी न घुरो। अल्लाह सही परते में रखंदे बाबा। बाबा गाड़ी भी है बाबा। खुदा ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।